नाज़रीन, ॾही में टंडोबागो रोड जी 30 सालनि खां मरम्मत न थी सघी आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील महबूब अली खोसो जी रिपोर्ट में। टंडोबागो वाया ॾही खां निकंदड़ मेन रोड गुज़िरियल 30 सालनि खां मरम्मत न थियण सबबि ख़राब हालत में आहे। मेन रोड जे ख़राब हुअण करे ट्रांसपोर्ट समेत हज़ारे मक़ामी माण्हू बि सफ़री सहूलियत खां महरूम आहिनि। मेन रोड जे मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पिण पइजी विया आहिनि, जंहिं सबबि हिते जा हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं कंहिं बि एमरजेंसी जा मरीज़ पहुचण खां अॻु ई जान जी बाज़ी हारायो वञनि। घोड़ा घोड़ा हले भी ॾही डिगड़ी खां थी को बि सवारी भी कान्हे का रोड जे करे माना कोन्हे रोड ते सवारी कोन थी अचे, माण्हू वीचारा परेशान। वरी बि असांजो MP जो जेको मीर अलाह बख़्श आहे, इन जी महिरबानी आहे, जॾहिं कॾहिं बि इहो ई ॿुधे थो। तमामु हिते वॾा माण्हू आबाद आहिनि, उनखां पोइ अल्हम्दुलिल्लाह हिते सुठी आबादी आहे, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो असांजो रोड ते तमामु घणो टाइम थियो आहे। मुंहिंजी 25 वीघा 30 साल उमिरि आहे, पर इन विच में असां कॾहिं बि न ॾिठो जो रोड टंडोबागो खां खॾारो तो या डिगड़ी ताईं ठही वञे। हिते जी आबादी लखनि जी तादाद में माण्हू रहनि था ऐं उहे मुकमल तौर मुतासिर थिया आहिनि इन रोड जे करे। नंढा नंढा हिते स्टॉप आहिनि, नंढा शहर आहिनि, खॾारो आहे, ॾही आहे, सोराडी आहे, नंढा नंढा शहर आहिनि जेके मुकमल रोड न हुअण जे करे बर्बाद थी विया आहिनि। असां रोड लाइ ॾाढा परेशान आहियूं, असीं सेठ आहियूं, असांखे को गाॾी वारो किरायो खणण लाइ तयारु कोन्हे। गाॾी वारे खे 400-500 रुपया किरायो मिले थो, रोड ते तुंहिंजो नुक़सानु थिए थो। हींअर गाॾी वारो स्प्रिंग तोड़े बीठो आहे, असीं रस्ते में बीठा आहियूं, ॾाढा परेशान आहियूं। महिरबानी थिए त गवर्नमेंट खे त असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त MP जी मदद सां हिन रोड जो टेंडर अची चुको आहे। उमेद करे सघिजे थी त जल्द कमु शुरू करे ट्रांसपोर्ट समेत हितां जे रहवासियुनि खे सफ़री सहूलियत ॾेई मायूसी ख़तमु कई वञे। कैमरामैन सां गॾु महबूब अली खोसो, आवाज़ TV ॾही।